दोस्तों इब्राहिम लिंकन चवे थो, अगर मूंखे हिकिड़ो टारगेट ॾिनो वञे जंहिंमें टारगेट वण हुजे ऐं उन वण खे कटण जे लाइ मूंखे 8 घंटा मिलनि त मां 6 घंटा कुहाड़ी खे तिखो करण में लॻाईंदुसि, बाक़ी जा 2 घंटा मां उन वण खे कटण में लॻाईंदुसि। दोस्तों इन ॻाल्हि मां इहा त हक़ीक़त आहे त सेम उसूल तुंहिंजी ज़िंदगी जा बि हुजणु खपनि। चाहे तूं ज़िंदगी में कुझु बि करें थो, चाहे ज़िंदगी में तोखे अमीर थियणो आहे, पर उन वण वारो मिसाल वठिणो पवंदी जंहिंखे कटण जे लाइ 6 घंटा सिर्फ़ु कुहाड़ी तिखी करणी पवंदी ऐं उन खां पोइ 2 घंटनि में उहो मुकमल वण किरी सघे थो। दोस्त, तोखे अगरि अॻियां वधिणो आहे, अगरि कुझु करिणो आहे त सभ खां पहिरियों उन शइ खे सिखणो पवंदो। जेतिरे ताईं कंहिं शइ जी तोखे ॼाण ई न हूंदी त यकीन कर कॾहिं बि कंहिं शइ में कामयाबु न वेंदे। चाहे तोखे अमीर थियणो आहे, अमीर थियण जे लाइ बि तोखे स्किल घुर्बल आहिनि, अमीर थियण जे लाइ बि तोखे महिनतूं घुर्बल आहिनि। उहे महिनतूं इन्ही वण जी सूरत में करणियूं पवंदई। 8 घंटनि मां तोखे 6 घंटा सिर्फ़ु सिखण खे वठिणो पवंदो, उन खां पोइ समर तोखे 2 घंटनि में मिली सघे थो। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। दोस्त, इंसान कामयाब ओतिरे ताईं थींदो आहे जेतिरे ताईं उन जी सोच हूंदी आहे। इंसान जी कामयाबी उन सां मुंसलिक आहे जेतिरे ताईं उहो सोचींदो। अगरि फ़र्ज़ु कयो उनखे इहो सोचणो आहे त मूंखे 1 साल में लख रुपयो कमाइणो आहे, त दोस्त हमेशा उहो लख रुपयो ई कमाए सघे थो। दोस्त, अगरि तूं चाहियो त 1 साल में मां करोड़ कमाए सघां थो त इहा सोच तुंहिंजी पॉसिबल थींदी, छो जो तुंहिंजी सोच वॾी आहे, छो जो तुंहिंजो विज़न वॾो आहे, छो जो तुंहिंजा ख़्यालात वॾा आहिनि। इंसान खे अमीर थियण जे लाइ पहिरियों ओढ़ो सोचणो पवंदो, पहिरियों ओढ़ो करिणो पवंदो, पोइ इंसान अमीर थी सघे थो। दोस्त, इहा सोच दुनिया जे 5% माण्हुनि खे हूंदी आहे जेके इन सोच खे फॉलो करे अमीर थी पवंदा आहिनि। अगरि दुनिया जा 95% माण्हू इहा सोच रखनि, इहो विज़न रखनि, इहो ख़्याल रखी हलनि त उहे बि उन्हनि 5% माण्हुनि में शुमार थी सघनि था। तव्हां उन 5% माण्हुनि में शुमार थी सघो था। तव्हां उन 5% माण्हुनि वारी सोच रखो, इंशाअल्लाह कामयाबी त मिलणी ई आहे। इहो यकीन रहे त कामयाबी त मिलणी आहे। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। ही चैनल इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।